सिंध ऐं संगीत में मां आहियां किरण लगारी। उहे फनकार जेके तव्हां ॾिसण था चाहियो असांजे हिन प्रोग्राम सिंध ऐं संगीत में। सिंध जा मधुर आवाज़ हूंदा लाइव जेके हुक्मरानी कंदा आहिनि तव्हांजे दिलनि ते। हमेशा यार जी हुब रखो छदे दे हिर्स हैरानी उबगडी वडी सीना शिनिवारी ना वंगीना जंहिं में आहे फोक रंग ऐं क्लासिकल रंग। विसारींदा प्रोग्राम आहे सिंध ऐं संगीत सूमर यंगारो 4 खां 6 जे दरमियान। मां हूंदमि तव्हांजी ख़िदमत में, उहा बि लाइव। अस्सलाम वालेकुम, भलीकार, खुश आमदीद, गुड इवनिंग, वेलकम टू ऑल। ऐं कीअं लॻे पियो प्रोग्राम सिंध संगीत जेकॾहिं स्टार्टिंग थी चुकी आहे कुझु ब्रेक खां पोइ। आई होप के ठीक ठाक हूंदा, ख़ुशि हूंदा, चङा भला हूंदा। ओबियसली ॾिसी रहिया आहियो सिंध जो प्रोग्राम सिंध ऐं संगीत जेको तव्हांजी कॉल्स ऐं डेडिकेशन ऐं तव्हांजी पसंदि ते ही प्रोग्राम आहे। कीअं लॻे पियो ही प्रोग्राम ऐं तव्हांजे करे ही महफ़िल, ही मंच ऐं ही सेट, ही नओं शो स्टार्ट कयो आहे छो तव्हांजी इलाही सारी फरमाइशनि ते ऐं ही ख़ूबसूरत सेट ते जेको मुख्य जेको रोल मॉडल जंहिंजो अदा थियल आहे उहो आहे दौलत। ऐं दौलत थैंक यू सो मच। ऐं सजाद भाई थैंक यू सो मच। त हीअ ख़ूबसूरत एॾो अॼु मूंखे बाक़ाइदगी सां दिलि सां लॻे पियो त हा यस हाणे कुझु सेट सुठो आहे, न त हमेशह पहाड़ी जे मथां वेठी हूंदी हुअमि त गर्मी हुजे सियारो हुजे। बहरहाल सो भलीकार अगेन प्रोग्राम आहे सिंध ऐं संगीत ऐं पेज खे लाइक कयो, इनबॉक्स में वञी करे मैसेज कयो। अॼु असांजे प्रोग्राम में साथ आहे क्यू मोबाइल। जी हा, ही क्यू मोबाइल। हिन में हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाइणी वञा थी कि अगरि असां किराईंदासीं त काफ़ी सेलफोन जी जेका स्क्रीन आहे उहा टुटी वेंदी आहे, लेकिन हिन जी स्क्रीन अहिड़ी आहे जो अगरि किरंदो तॾहिं बि हिन जी स्क्रीन टुटंदी न। हीअ आहे क्यू मोबाइल। ऐं मां हिन जे लाइ इहो बि ॿुधाईंदी वञमि त X7 मतिलबु तमामु बहितरीनु सेट आहे, तमामु बहितरीनु रिज़ल्ट आहे, बैटरी जानदार आहे, शानदार आहे। त यकीनन तव्हां बाय कंदो ऐं यकीनन वञो मार्केट में वठो। हीअ ऑफर तव्हांखे हमेशह क्यू मोबाइल जॾहिं बि कोई बि सुठो सेलफोन मार्केट में पेश कंदा आहिनि त हीअ ऑफर क्यू मोबाइल खां सवाइ का बि कंपनी तव्हांखे नथी ॾेई सघे। ऐं हिन सां गॾो गॾु ख़ूबसूरत प्रोग्राम में ताबुन आहे। जी हा, कप खां त यकीनन तव्हां वाक़िफ़ हूंदा, एवरीडे। सो ख़ासि दोस्तनि जी पहचान आहे ही कप। चांहि जे लाइ बि बहितरीनु आहे ऐं कलर बि सुठो आहे, कलरफुल बि आहे, एवरीडे। सो प्रोग्राम खे ईअं अॻिते वधायूं था ऐं हलूं था स्टार्टिंग में ख़ूबसूरत गाने तरफ़। क्यू मोबाइल ऐं एवरीडे जो ताउन ऐं साथ असां सां ईअं ई हूंदो जीअं तव्हांजो साथ असां सां आहे। हलूं था गाने तरफ़, इंजॉय था कयूं गाने खे, मिलूं था। हिन गाने खां पोइ तव्हां काॾे न वञो ऐं मूंखे हिन कप में चांहि खपे। इंजॉय कयो हिन गाने खे।
कहिड़ो थी जादू कयो सफ़ा थी काबू कयो कहिड़ो थी जादू कयो सफ़ा थी काबू कयो कीअं दिलि तुंहिंजी थी वई पतो ई कोन पियो पतो ई कोन पियो पतो ई कोन पियो काॾे वई मस्ती मगी ज़िद मुंहिंजी तो अभगी तूं मुंहिंजी दिलि फाटी तूं मुंहिंजी दिलि फाटी तूं मुंहिंजी दिलि फाटी तूं मुंहिंजी दिलि फाटी सोना मुंहिंजी दिलि फाटी सोना मुंहिंजी दिलि फाटी दिलि फाटी दिलि फाटी दिलि फाटी दिलि फाटी घायल ही दिल थी घुरे रहो ना मुँह खां परे घायल ही दिल थी घुरे रहो ना मुँह खां परे अंदर में इश्क वारी पई थी बाहे भरे पई थी बाहे भरे पई थी बाहे भरे तुंहिंजो वठी नाव मां ठारियां पई हाव मां तूं मुंहिंजी दिलि फाटी तूं मुंहिंजी दिलि फाटी तूं मुंहिंजी दिलि फाटी तूं मुंहिंजी दिलि फाटी सोना मुंहिंजी दिलि फाटी सोना मुंहिंजी दिलि फाटी दिलि फाटी दिलि फाटी दिलि फाटी दिलि फाटी तूं मुंहिंजी 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 दिलि फाटी खुश आमदीद भलीकार 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 सिंध जे स्टूडियो चैनल सिंध टीवी प्रोग्राम सिंधी संगीत में मां तव्हांजी पंहिंजी मेज़बान करण लॻा रही हिकु दफ़ा ॿीहर ख़ूबसूरत सॉन्ग ऐं ख़ूबसूरत ब्रेक खां पोइ यकीनन ब्रेक बि ख़ूबसूरत आहे एले ॾींहं छुटियूं आहिनि त उन खां पोइ तव्हांखे अगेन भलीकार वेलकम ख़ुशि आमदीद ख़ैर आगले सभई चवंदमि गुड इवनिंग ऐं आई होप कि अॼु जो प्रोग्राम तव्हांजे लाइ अञा वधीक बहितर हूंदो शानदार हूंदो ऐं पहिरियों ॾींहुं काफ़ी टाइम खां पोइ छुटी वरी न्यू सेट ऐं प्रोग्राम कीअं कंटिन्यूसली हलाईंदासीं यकीनन ऐं तव्हांजी जेका चॉइस आहे जेका डिमांड आहे जेके ॾिसणु चाहियो था सिंगर इन प्रोग्राम जा डेफिनेटली उनजा नाला मैंशन थींदा प्रोग्राम में ऐं पेज आहे सिंध ऐं संगीत इनबॉक्स में वञी करे मैसेज कयो कहिड़ा कहिड़ा सिंगर चाहियो था रिपीट या न्यू नाला मैंशन कयो जीअं असांखे ईज़ी रहे उनखे फाइंड करण खे हिते हिन मंच ताईं पहुचाइण में असांजी प्रोग्राम सिंध ऐं संगीत में ताउन थियल आहे एवरी डे ऐं एवरी डे जो कप जेको आहे हर घर में जॾहिं चांहि थी वेंदी आहे त छा ॻाल्हि कजे जेको माण्हू सुस्ती खे भॼाईंदो आहे एवरी डे जो कप थिए सुबुह शाम मंझंदि ऐं राति जो त छा ॻाल्हि थी वञे ऐं इन सां गॾोगॾु सेल फोन मोबाइल फ़ोन त एॾी सारा मार्केट में आहिनि यकीनन पर उन्हनि जी स्क्रीन हुनजी क्वालिटी हुनजी बैटरी में एॾी सारो फ़र्क़ु हूंदो आहे एॾी एक्सपेंसिव सेल फोन असां वटि बि आहिनि ऐं ॿिया बि आहिनि जेके तव्हां बि ॾिठा हूंदा उन बैटरी जो जेको आहे करेक्टर एतिरो हूंदो आहे जो कलाक ॿिनि खां पोइ डाउन थी वेंदी आहे ऑटोमेटिक सो असां वटि हीअ ख़ूबसूरत सेल फोन आहे क्यू मोबाइल X7 Pro 2 हीअ तमामु बहितरीनु सेल फोन खे असां अगरि ज़मीन ते किरायूं बि तंहिंजी स्क्रीन खे कोई बि फ़र्क़ु न पवंदो पाइदार जानदार स्क्रीन आहे तव्हांजे साम्हूं आहे क्यू मोबाइल X7 Pro 2 आहे तव्हांजे साम्हूं आहे यकीन बाय कयो मार्केट में वञी करे ऐं पोइ मूंखे ॿुधायो कॉल करे त हीअ सेल फोन तव्हांखे कीअं लॻो सो असां सां गॾु असांजे घर भाती आहिनि जंहिंमें उस्ताद मोहरम नाज़ ऐं आसिफ अली अगेन भलीकार ख़ुशि आमदीद ऐं असांजे सां गॾु घर भाती हाणे असांजी शाज़िया मारवी ख़ैरपुर मीरस खां ख़ुशि आमदीद कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु तव्हां ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह मां बि ठीकु आहियां ऐं तव्हांखे भलीकार शबनम शो सिंधी संगीत में यकीनन हीअ प्रोग्राम तव्हां ॾिठो हूंदो कीअं रहियो सफ़र ऐं थोरो लेट अची वियो अॼु मुंहिंजे ख़्याल में थोरो लेट आहियूं जी हाँ बिल्कुलु देरि थी वई थोरो ट्रैफिक आहे न हुनजे हिसाब सां थोरो माण्हू पहिरीं निकिरे पोइ सही आहे ऐं असांखे छा ॿुधाईंदियो हींअर कहिड़ो सॉन्ग आहे कहिड़ो कलाम आहे छा ॿुधाइण वारी हींअर मां तव्हांखे मौला जी शान जो क़सीदो जी बिस्मिल्लाह थी वञे
तमामु बहितरीन मौला मेरा भी घर होवे यकीनन ख़ूबसूरत तव्हां ॿुधी आवाज़ ऐं इंजॉय कयो हूंदो ॿियो कीअं रहे पई लाइफ में मसरूफ़ियत एल्बम केतिरा कया आहिनि जी हाँ एल्बम मुंहिंजा 14 अची चुका आहिनि ओके ऐं हाणे 15 जी तयारी हले पई माशाल्लाह फेवरेट सॉन्ग इन्हनि सभिनी में तव्हांजो पंहिंजो जेको इलाही पसंदीदा गानो हुजो कहिड़ो आहे अच्छा हिन एल्बम मां एल्बम में जेके बि कया अथव एल्बम मां आहे शेख सरताज जो सॉन्ग आहे अच्छा खिलो हाँ पिया वो मूंखे तमामु घणो पसंदि आहे ऐं काफ़ी हूंदा न इलाही सारा सॉन्ग तव्हां अगरि ॻाईंदा आहियो हिकिड़ो ई तव्हांखे इलाही मज़ो ॾींदो आहे बाक़ी तव्हां रटिजी वेंदो आहे ज़बान ते ओड़ो ई सेम हाँ बिल्कुलु कहिड़ो गानो आहे थोरो अच्छा लेकिन इहो पुछंदासीं ब्रेक खां पोइ गॾो गॾु वक़्तु थियो आहे नंढी साई जो मुंहिंजा ईअं ई तीर शुरू थी वेंदा आहिनि पोइ सवालनि जा हिकिड़ो सवाल पुछंदी कान पूरो त ॿियो सो बहरहाल नाज़रीन असांजे प्रोग्राम में ताउन थियल आहे क्यू मोबाइल X7 Pro 2 ऐं एवरी डे नंढड़ो पैक इलाही सारा कमु ॾेखारींदो आहे चांहि जो आहे चांहि पीओ तव्हां बि इंजॉय कयो ज़िंदगी खे ऐं ख़ूबसूरत लम्हा आहिनि यकीनन प्रोग्राम सिंधी संगीत सां गॾु तव्हांजो ताउन ज़रूरी आहे ॾिसंदा रहो सेन TV मिलूं था नंढड़ी ब्रेक खां पोइ वंस अगेन वेलकम हलीकार खुश आमदीद ऐं प्रोग्राम सिंधी संगीत में मां तव्हांजी मेज़बान किरण लगारी हिकु दफ़ा ॿीहर ख़ूबसूरत ब्रेक खां पोइ ख़ूबसूरत ब्रेक इन करे हूंदी आहे त तमामु सुठी ब्रेक जॾहिं ईंदी आहे असांखे थोरो ब्रेक मिलंदो आहे ऐं ब्रेक त ऑटोमेटिकली हलंदी रहंदी आहे असां सां प्रोग्राम में ताउन थियल आहे क्यू मोबाइल X7 ऐं Pro 2 यकीनन तव्हां इहा बाय कंदा मोबाइल सेलफोन मार्केट में अवेलेबल आहे वठो हिन में जेका सभ खां बहितरीनु जेका ख़ासि ॻाल्हि मूंखे लॻी उहा इहा आहे त हिन जी स्क्रीन जेका आहे इलाही सुठी आहे अगरि तव्हां यथा या ॿार खे खणंदा आहिनि अॼुकल्ह त गेम इलाही आम आहे ॿारनि जे लाइ ॿार किराईंदा आहिनि गेम जे लाइ खेॾंदा कंदा आहिनि या चार्जिंग टाइम ते किरी पवंदी आहे त हिन जी स्क्रीन खे कुझु बि फ़र्क़ु न पवंदो आहे जहिड़ी स्क्रीन तव्हांजे साम्हूं आहे किरण खां पोइ बि अहिड़ी हूंदी आहे हिकु इलाही एक्सपेंसिव मोबाइल जेके असां वठंदा आहियूं उनजी स्क्रीन बि अहिड़ी हूंदी आहे नाज़ुक किरण सां गॾु टुटी वेंदी आहे लेकिन हिन जी स्क्रीन खे कोई फ़र्क़ु न पवंदो आहे ऐं हिन सां गॾोगॾु एवरी डे जी ॻाल्हि कंदासीं त नंढड़ो जेको पैक आहे तव्हां सभिनी जी जेका नंढड़ी फैमिली आहे उन जे लाइ तमामु बहितरीनु आहे ऐं तव्हां चांहि पीओ ऐं मज़े सां जेको हीउ प्रोग्राम ॾिसंदा रहो एवरी डे चाहे शाम जो हीउ पहे नाओ असांजे कयो असां सां गॾु असांजी घर भातियाणी जेका राइट नाओ मौजूदु आहे शाहजहा मालवी ख़ैरपुर मीरस खां ऐं मुहर्रम नाज़ आहिनि उस्ताद आसिफ़ अली जीअं तव्हां चवंदा आहियो ख़ान साहब मत बोले मैं वैसे ही बोलती रहती हूँ सो बहरहाल हीउ गुलदस्तो आहे कंप्लीट तॾहिं थींदो आहे जॾहिं सॼा गुल कलरफुल जेके गुलदस्तो कंप्लीट थी वेंदो आहे यकीन डेफिनेटली जमा थींदा आहिनि असां वटि ऐं मज़ो ईंदो आहे चिट कचहरी में मुंहिंजी तबियत थोरी 15-20 ॾींहंनि खां ईअं लॻे पई आहे ब्रेक आवाज़ में अचे पई सो परेशान न थियो ॿ टे ॾींहंनि में सेट थी वेंदमि पोइ वरी ओड़े टेम्पो में अची वेंदमि बहरहाल हाणे हलूं था गाने तरफ़ तकड़ में छो त ऑलरेडी लेट थी चुका आहियूं ऐं हाणे ॿुधंदासीं त शायदि असांखे कहिड़ो सॉन्ग थी ॿुधाए हाणे सर्वेश सेजावली जा बोल आहिनि जी हीरो गो
बेहतरीन माशाल्लाह ऐं सिंध जी धरती त माशाल्लाह वैसे ही ख़ूबसूरत आहे ऐं जन्नतुल फिरदौस ऐं ॿई कंदियूं महिराण जो यकीनन जेतिरी बि तारीफ़ कयूं ओतिरी घटि आहे असांजी सिंध जी ऐं असांजी धरती जी। सो कीअं लॻे पियो प्रोग्राम सिंधी संगीत जेको तव्हांजी कॉल ते डेडिकेशन थिया नाज़रीन प्रोग्राम खे लाइक करणु विसारियो। पेज आहे हिन प्रोग्राम जो सिंध ऐं संगीत नाले सां इनबॉक्स में वञी करे मैसेज कयो ऐं उन पेज में तव्हां चाहियो था अगरि सिंगर खे रिपीट ॿुधणु या न्यू कंहिं सिंगर जी फरमाइश करणु चाहियो था त इनबॉक्स में वञी करे असांखे मैसेज कयो। सिंधी जा तमामु बहितरीन तमामु सुरीला रागी खान साहब उस्ताद अब्दुल गफ़ूर सूमरो साहब असां सां गॾु लाइन थियनि अचो त लाइन कॉल त रिसीव कयूं। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह तुंहिंजो करम सां ॿुधायो ख़ुशि आहियो? मां बसि ठीकु ठाक थोरो गलो ख़राबु। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? शो ॾिसो पिया छा चवणु चाहींदा? ॾाढो सुठो फर्स्ट क्लास असांजे शहर जी आहे पंहिंजो नौजवान फनकार शादिया अल्लाह ख़ुशि करे जी ॾाढो आवाज़ कलाम सुठो आहे ऐं सुठी हिनजी महिनत पई करे सिंधी जे हिन बहितरीन प्रोग्राम में तव्हां हिनखे मौक़ो ॾिनो आहे त इहा तमामु ख़ुशहाल ॻाल्हि आहे ऐं बहितरीन ॻाल्हि आहे जी ऐं असांजी दुआ आहे त अलाह कंदो अञा बि पंहिंजे फन में तरक़ी कंदी ऐं महिनत कंदी। बाक़ी तव्हांजी टीम जो त जवाब ई न आहे। ख़ालिद शाह खां वठी तव्हां सभई जेके आहियो महिनती आहियो महिनती प्रोड्यूसर आहे ऐं म्यूज़िशियन महरम नाज़ या आसिफ़ जी आसिफ़ गॾु रखियो अथव इहा तमामु वॾी ॻाल्हि कई अथव। जी अलाह खे ख़ुशि कंदो तव्हांखे सदाई ख़ुशि हुजो आबाद हुजो असांजो दऊं थैंक यू सो मच ऐं तव्हां बि नेक्स्ट टाइम असांखे ॾियो हाणे ऐं प्रोग्राम में शामिलु थियो चार छंड लॻायो ऐं हिन खां अलावा का फरमाइश आहे कुझु ॿुधणु चाहींदव त हुकुम कयो। फरमाइश न आहे बसि शादिया जो कद ॻाईंदी आहे आइटम ॾाढो सुठो ॻाईंदी आहे। निमाज़ जो टाइम पियो थिए मां वटि निमाज़ जी तयारी में तव्हांजे लाइन ते अची वियासीं त हिन करे थैंक यू सो मच ऐं तव्हां बि असांजे प्रोग्राम में अगेन इनवाइटेड आहियो कॾहिं था अचो। थैंक यू सो मच ऐं कॉल करण जी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच ऐं ईअं ई प्रोग्राम खे ॾिसंदा रहो पसंदि कंदा रहो ऐं जी शाज़िया लेकिन गॾो गॾु वक़्तु थियो आहे तव्हांजे थोरी रेस्ट करे वठो असां तकड़ में वठूं था नंढड़ी ब्रेक ताउन आहे क्यू मोबाइल X7 Pro 2 ऐं हिन खां अलावा एवरीडे चांहि जो कप ज़रूरी आहे सिहत लाइ ज़िंदगी जे लाइ। इंजॉय कयो ब्रेक था वठो। वंस अगेन भलीकार वेलकम खुश आमदीद टू ऑल गुड इवनिंग ऐं शाम जो ही पहर आहे ख़ूबसूरत आवाज़ ख़ूबसूरत असांजा जेके घर भाती हिते मौजूदु आहिनि ग्राउंड ठहियलु आहे हिकिड़ो ऐं ख़ूबसूरत आवाज़ सां रचियल बसियल गॾो गॾु ताउन आहे हिन प्रोग्राम में ख़ूबसूरत सेल फ़ोन जो जेको साइज़ में तमामु सुठो ऐं क्यू मोबाइल X7 Pro 2 तमामु बहितरीनु सेल फ़ोन हिन में तमामु बहितरीनु जेकी क्वालिटी आहे मां तव्हांखे पहिरीं बि ॿुधाई हाणे वरी अगेन डिफाइन कंदमि त अगरि हीअ सेल फ़ोन ॿारनि खां किरी पए थो अचानक तकड़ में तव्हां बि किथे वञो पिया हथ मां निकिरी थो वञे त हिनजी स्क्रीन ते कोई बि फ़र्क़ु कोन थो पए आराम सां हिनखे उछलायो वरी हिनखे यूज़ कयो छो थी टुटण वारी शइ ई न आहे मार्केट में अवेलेबल आहे। तव्हां वञो ऐं हिनखे बाय कयो ऐं ॾिसो ऐं पोइ मूंखे ॿुधायो त कीअं लॻो तव्हांखे क्यू मोबाइल X7 Pro 2 हिन सां गॾो गॾु चांहि जो टाइम आहे ऐं चांहि बि हुजे एवरीडे जी ऐं कप हुजे सिंध टीवी जो ऐं प्रोग्राम डेफिनेटली सिंध संगीत ऐं हिन में चांहि एवरीडे जी हुजे कप सिंध टीवी जो लोगे सां गॾु यकीनन मज़ो ईंदो आहे ऐं गॾो गॾु हाणे असां वरी वेंदासीं हिन ख़ूबसूरत जेके महफ़िल खे रचाईंदड़ आहिनि मोहरम नाज़ उस्ताद आसिफ़ अली ऐं सऊदी अरब खां असांखे ॾिसी रहिया आहिनि अली गुल जतोई साहब सिंध जा तमामु बहितरीनु सुठा शाइर। ॿियो केरु आहिनि जी हाणे गाने टाइम थी चुको आहे ऐं तकड़ में असां वेंदासीं शादिया मारवी छा ॿुधाईंदी हज़रत सच्चा सरमत जा बोला जी बिस्मिल्लाह थी
तमामु बहितरीनु शादिया मारवी सां गॾु स्क्रीन मौजूदु आहे कॉल करे सघो था पंहिंजी फरमाइश ॿुधाए सघो था ऐं ॿुधी सघो था सॉन्ग सुठी आवाज़ सुठो शाम जो पहर थधड़ी थधी शाम गर्मियुनि जी स्टार्टिंग थोरी घणी थियण वारी आहे लेकिन वेदर हिकदमि चेंज थींदी आहे सो हमेशह चवंदी आहे पंहिंजो ख़्यालु रखो पंहिंजे प्यारनि जो असां सां गॾु असांजा घर भाती हिन प्रोग्राम जा जेके मां मुखड़ी आहियां ही मुखड़ा चइबा न सिंधी में मुखड़ा सो मोहरम नाज़ ऐं आसिफ़ अली यकीनन इन खां पोइ बिहाइंड द 24 कलाक कैमरा वर्क कंदा आहिनि इरफान आहिनि अज़ीज़ आहिनि बख्श भाऊ बि नज़र अची चुका आहिनि मूंखे ईअं ऐं तमामु बहितरीनु मज़ो अचे पियो ऐं मां भलीकार अगेन चवंदमि सफ़ीर खे विच में असांखे छॾे हलिया विया सफ़ीर बुगियो साहब हाणे अची विया आहिनि अगेन भलीकार जी हाणे न वञिजो सो कीअं लॻे पियो आई होप की तव्हांखे थोरो मज़ो अची रहियो हूंदो डेफिनेटली मुंहिंजी आवाज़ ईअं ई लॻी पई आहे पर तॾहिं बि कसर अञा छॾंदमि न मां बिल्कुलु बि ॻाल्हाईंदी थोरो न बल्कि घणो मज़ो अचे पियो तमामु बहितरीनु हाणे थोरो पर्सनल सवाल पुछां थैंक यू सो मच शादी थी चुकी आहे या न जी हाँ शादी थी हलो चुकी मुबारक आहे हुजनि तव्हांखे लव मैरिज या अरेंज लव मैरिज माशाल्लाह अच्छा जी तव्हांजे हस्बैंड खे बि असां विहारींदासीं यकीनन उहो हिते ई आहे असांजे आसे पासे में हाँ हिते ई आहे ॻोल्हे छॾियो मूंखे ॻोल्हणो पवंदो केरु आहिनि सो बहरहाल ब्रेक में विहारींदासीं जेकी इंट्रोडक्शन ज़रूरी आहे सो हिन खां अलावा कीअं भई हाणे गुज़रे पहिरीं शाज़िया ऐं हाणे आफ्टर मैरिज फ़र्क़ु छा आयो आहे ज़िंदगी में फ़र्क़ु खिलण कहिड़ी ॻाल्हि आहे मतिलबु फ़र्क़ु थोरी बाउंड्रीज़ हूंदियूं आहिनि शादी खां पोइ थोरो सख़्ती थी वेंदी आहे काफ़ी जॻहनि न सख़्ती काई न आहे इन हिसाब सां बिल्कुलु जीअं तव्हां पहिरीं हुयसि जीअं ऐं हाणे बि उअं ई आहियां सेम आहियो का शादी खां पोइ चेंजिंग ॿी हिन खां अलावा का सख़्ती का बि कान्हे तव्हां चओ था ऐं तव्हांखे परमिशन आहे ॻाइण जी तव्हां ॻाए सघो था आराम सां कोई बि मसइलो न आहे न भई ईअं अहिड़ा कपल हुजणु खपनि ज़रूरी आहे सख़्ती बि न हुजे ऐं ड्यूटी बि थींदी रहे सो बहरहाल ऐं नेक्स्ट कहिड़ो गानो असांखे हाणे ॿुधाईंदो लेकिन गॾोगॾु कॉल आहे जी केरु आहिनि हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु था ॻाल्हायो आवाज़ सफ़ा मूंखे न अभी मां अमीर अली खोसो थो ॻाल्हायां गेलो खन खोसो ज़िलो नवाबशाह दौड़ भलीकार मुंहिंजा तमामु पुराणा कॉलर आहिनि अलाए उन्हनि मां आयो अलाए चेंज आयो बहरहाल भलीकार चवंदमि कीअं आहियो ठीकु आहियो अभी दुआऊं लॻियो पियो न अलाह जो शुक्र आहे अलाह तव्हांखे आबाद करे शाद करे असांजी दुआ हमेशह तव्हां सां गॾु आहे दिलि में सिंध टीवी जे लाइ तव्हांजे लाइ असां प्रोग्राम ॾिसंदा आहियूं वॾे शौक़ ऐं चाह सां पर अॻियो जेको शौक़ हो उहो थोरो ख़तमु थी वियो आहे इंसान खे मजबूरियूं अची वेंदियूं आहिनि डेफिनेटली हा वक़्त सां गॾु चेंज थींदी आहे शुक्र आहे मालिक जो हींअर पंहिंजे बचनि सां ख़ुशि आहियूं पंहिंजी रोज़ी सां ख़ुशि आहियूं तव्हांखे ॾाढी दुआऊं पिया कयूं अॼु तव्हांजो प्रोग्राम ॾिठो सीमा जो अधीरे कोशिशि कयूं मथां का लॻी पर चवंदा आहिनि त सिक हो त मिलो नियत सां ॻाल्हि कईसीं ऐं तव्हां सां ॻाल्हायूं पिया तव्हांजो प्रोग्राम होटल ते ॾिसो पिया ॾाढो मज़ो लॻो पियो आहे रशलेस तयारी सही आहे इंशाल्लाह अञा वधीक रश थींदी जेसीं मां प्रोग्राम खे हलायां पई तव्हां सभिनी खे विहारींदा वञो ऐं चाय जो कप बि ॾींदा वञो गॾोगॾु सही आहे एवरीडे चाय जो कप बि ॾींदा वञो इहो होटल ते ग्राहक हूंदा आहिनि तव्हांजी तमामु घणी तारीफ़ कंदा आहिनि चवंदा आहिनि तूं कॉल कंदो कर छो नथो कॉल करी मां त बसि कॉल कंदासीं कॾहिं न कॾहिं हलंदी रहे थैंक यू सो मच ऐं कुर्ब तव्हां सभिनी भाइरनि जा फनकार तव्हांजी खे सलाम मुंहिंजे तरफ़ां ॾाढा वालेकुम सलाम अदा ठीकु आहे हाणे मां तव्हांखे तव्हांजी पूरी फैमिली खे जेके तव्हांजो गलो ख़राबु आहे तॾहिं बि तव्हांजो आवाज़ तमामु कॾहिं सुकून में हुजणु ॾियो मूंखे थैंक यू सो मच अल्लाह हाफ़िज़ पंहिंजो ख़्यालु रखिजो छो टाइम घटि हूंदो आहे मुक़ाबिलो सख़्तु हूंदो आहे कचहरी बि आहे पिक्चर बि आहे बाक़ी ऐं असां सां गॾु शादिया मारवी ऐं जो हस्बैंड बि आयल आहिनि डेफिनेटली ब्रेक खां पोइ उनखे डेफिनेटली विहारींदासीं तव्हांखे बि मिलाईंदासीं असां बि मिलंदासीं ऐं पोइ पुछंदासीं त काफ़ी हस्बैंड्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके बाउंड्रीज़ रखंदा आहिनि ऐं शादी खां पोइ पंहिंजो हक़ जताईंदा आहिनि पंहिंजी ज़ाल ते त भई हाणे इहो न आहे करिणो हाणे हीअं न करिणो आहे त इहो बाद में तव्हांजो हस्बैंड हूंदो तॾहिं सवाल पुछंदासीं मज़ो ईंदो कॉल आहे या गाने ते अच्छा केतिरो टाइम थियो आहे स्टार्टिंग में जॾहिं शुरूआत कई गाने खे राग खे ॻाइण जे लाइ मूंखे तक़रीबन 5-6 साल थी विया आहिनि 5-6 साल त उस्ताद केतिरा न्यू आया केतिरा चेंज थिया केतिरा जेका हलिया गॾु उस्ताद मुंहिंजो हिकिड़ो ई आहे बचपन खां वठी उस्ताद अमानत अली तमामु बहितरीनु त केतिरो तव्हांखे सिखण लाइ मिले पियो ऐं पहिरीं खां हाणे तव्हां पंहिंजे पाण में केतिरो फ़र्क़ु थियो फील कयो मतिलबु केतिरो फ़र्क़ु थी चुको बसि महिनत कयूं था पिया इलाही घणी महिनत कयूं था पिया सुठी ॻाल्हि आहे महिनत सां गॾु हिकिड़ी ॻाल्हि यादि आई त केतिरो टाइम ॾींदा आहियो पंहिंजे आवाज़ खे हा टाइम मां 6-7 कलाक रियाज़ कंदी आहियां रियाज़ कंदा आहियो सवेरे उथंदी आहियां 5 लॻे 4-5 बजे उथंदी आहियां पक्की ॻाल्हि आहे हा वाओ तमामु बहितरीनु इलाही ॾुखियो कमु आहे मुंहिंजे निंड फिटाइण बिल्कुलु बहरहाल करिणो त आहे न सही आहे ब्रेक जो टाइम आहे सभु कुझु
तमामु बहितरीनु नाज़िन असांजे प्रोग्राम में ताउन थियल आहे क्यू मोबाइल X7 Pro 2 ऐं हिन सां गॾोगॾु X700 अच्छा Pro 2 आहे मूंखे जेको ॿुधायो वियो हुन खां बिल्कुलु चेंज आहे ऐं हिन सां गॾोगॾु वक़्तु थियो आहे ब्रेक जो ब्रेक खां पोइ असां अचूं था ऐं मिलूं था नंढड़ी ब्रेक खां पोइ काॾे न वञो ॾिसंदो सिंध टीवी Once again, भलीकार खुश आमदीद गुड इवनिंग वेलकम ऐं शाम जा थधड़ा पहर आहिनि पंहिंजो ख़्यालु रखो स्पेशली पंहिंजी आवाज़ जो खाइण पीअण में इलाही परहेज़ कयो केयर कयो इलाही ऐं केयर कयो उन्हनि जी जिन्हनि जो केयर बि न आहे दुनिया में सो बहरहाल प्रोग्राम कीअं थो लॻे सिंधी संगीत जंहिंमें तव्हां कॉल करे सघो था डेडिकेशन करे सघो था हिन प्रोग्राम जो पेज अहिड़ो ई आहे सिंध ऐं संगीत इन में वञी करे सर्च कंदा इनबॉक्स में वञी करे मैसेज कंदा कहिड़ा कहिड़ा सिंगर चाहियो था हिन प्रोग्राम ॾिसणु नाला मैंशन कंदा वेंदा त तमामु घणो मज़ो ईंदो ऐं असां सां गॾु शाज़िया मारवी ऐं शाज़िया मारवी खां अॻु मुंहिंजो सुवाल हो ब्रेक खां पहिरीं त शादी वादी कई या न हुननि चयो हा बिल्कुलु कई आहे लव मैरिज आहे त हींअर हुन सां गॾु हुनजा हस्बैंड बि आहिनि अदा खां पुछंदासीं अस्सलाम वालेकुम तव्हांखे भलीकार वालेकुम अस्सलाम अल्हम्दुलिल्लाह ख़ैर तव्हांजी ख़ुशि आहियो कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान करो तव्हांजे ख़ैर आहे अल्हम्दुलिल्लाह बिल्कुुलु ठीकु ठाक मां बि मूंखे आवाज़ु अचे पई कननि में लेकिन मां पाण चाहींदमि तव्हां खां पुछणु त तव्हांजो नालो छा आहे तव्हां तमामु बहितरीनु सुठा शाइर बि आहियो जी जी मुंहिंजो नालो शेख सरताज अहमद आहे शेख सरताज अहमद कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान करो अल्लाह जी वॾी महिरबानी जो साईं जन असांखे मिलिया हिन खां वधीक कहिड़ी महिरबानी थी सघे थी साईं जिन कहिड़ा ख़ालिद शाह या तव्हांजी वाइफ साईं जेको भरिसां वेठा हूंदा आहिनि साईं ख़ालिद शाह अच्छा मां चवां साईं जिन वरी इशारो हिते साईं असां ख़ालिद भाउ खे चवंदा आहियूं तो साईं ख़ालिद खे विक प्यारे थैंक यू सो मच ॾिसो था ही नसीब आहे नसीबनि जा लेखा हूंदा आहिनि इंसानु किथे ठहंदो आहे पैदा थींदो आहे वरी नसीब अलाह साईं खे जिते जेके मिलाइणो हूंदो आहे न दुनिया जी का ताक़त हुन खां परे नथी करे सघे सो एज़ ए शाइर तमामु सुठा शाइर बि आहियो ऐं सऊदीया में बि तव्हां रही चुका आहियो गुड़ तव्हां ॿुधायो मां सऊदी अरब रहंदो आहियां तक़रीबन छुटी ते आयो आहियां 3 महीननि जी ते वरी पोइ हलिया वेंदा भाभी खे गॾु वठी वेंदा या ज़ाहिर ॻाल्हि आहे कोशिशि त कंदासीं इंशाल्लाह सही आहे इहो तमामु बहितरीनु बहरहाल हुननि जो पंहिंजो कमु आहे हा अवल पंहिंजे कम सां मोहबत करे सही आहे तव्हांखे कोई बि एतिराज़ न आहे मूं इहो ई सवाल भाभी खे पुछो मूंखे को बि हिन ॻाल्हि खां एतिराज़ न आहे छो जो इंसान जो हिकिड़ो एतबार हूंदो आहे यकीन हूंदो आहे मुंहिंजो हिन जे मथां फुल एतबार आहे यकीन आहे ऐं इंशाल्लाह हमेशह इहो ई क़ाइमु रहंदो इंशाल्लाह शादी ऐं बुनियादी अलाह एतबार कंदो हीअ बि हुन ॻाल्हि खे सम्झी वेंदी त छा मां हिन जे लाइ कयां थो हिन खे छा करणु खपे मुंहिंजे अदा लाइ। शादी कई आहे नालो ऐं इज़त जेका माण्हू ॾींदो आहे उनखां वधीक मुंहिंजे ख़्याल में को नालो बि न आहे काड़ी मोहबत जी ॻाल्हि बि न हूंदी आहे दुनिया में इन खां अलावा तव्हां एज़ ए शाइर केतिरा भाभी खे केतिरी शाइरियूं ॾिनियूं केतिरा गाना ॻाराया तक़रीबन हिन जेतिरा बि एल्बम कया आहिनि सभु मुंहिंजी सिलेक्शन में आहिनि तव्हां त हिते सऊदी में भाभी हिते पाकिस्तान सिंध में ठीकु आहे हीअ भला मोहबत कीअं थी असल में छा आहे त न इहो सुठो सवाल तव्हां पुछियो असल ॻाल्हि इहा ई त तक़रीबन मां हिनखे हिकिड़े एल्बम में ॾिठो हुयो अच्छा सो मुंहिंजो जिते शो हुयो उते मुंहिंजो कलाम कामी शाह जे एल्बम में हुयो हिन जो शो ऐं हुनजो शो गॾु हुयो सो जॾहिं उहो एल्बम आयो त मूं वरितो मां हुन कलाम उहो ॾिठो जॾहिं पंहिंजो त हिन जो कलाम बि ॿुधो हिन जो पहिरियों कलाम मूं इहो ॿुधो माया दोधारी तलवार मूंखां बची त ॾेखार ओ तव्हां ते असर थी वियो तलवार जो उन टाइम जो असरु थियो ऐं यकीन कयो उन कलाम खे मां पूरो थियण बि ॾिनो मां हिन जो नंबर रद्द कयो हिन ज़मीन जो नंबर रद्द कयो सो उन ॾींहं खां वठी तक़रीबन असांखे 4 साल थिया पहिरियों सॼो साल त हिन कंहिं ॻाल्हि खे लिफ्ट ई न सम्झो बि न अच्छा मां त हिनखे ॻोल्हे लधो खैरपुर में मां असली बेसिकली तालको कंबर ज़िलो शहदादपुर जा आहियां ऐं ॻोठु नूर मोहम्मद ख़ान शेख आहे सो हिनखे ॻोल्हे लधो मूं हुते पंहिंजी जॻह ते इहा आहे सची मोहबत जी हा पर पूरो साल हिनखे बि ख़बर मां न ॾसी उहो पाण भेण बिज़ी न ॻाइण में न सम्झे सही बहरहाल हिननि ॻाल्हियुनि ॾे ख़्यालु न हुयो न हा ज़ाहिर आहे माण्हू हुनमें बिज़ी थी वेंदो आहे ऐं अदा तव्हां थोरो चेंज थिया वरी पंहिंजो नालो तव्हां ॿुधायो ऐं मूंखे थोरो प्रोफाइल चेंज करिणो थो पए मां इन करे चवंदी आहियां त मां हीअं विया त वधीक बहितर हीअं करे ॾिसण में मसइलो थींदो आहे नालो छा आहे तव्हांजो रफ़ीक अली तमामु बहितरीनु ऐं शाम जो ख़ूबसूरत पहर आहे ऐं हाणे तव्हां कहिड़ो गानो ॿुधाईंदव तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध ऐं संगीत ऐं असां सां गॾु घर भाती असांजी शाज़िया मारवी यकीननि तव्हां इंजॉय कंदा जी वहीद लाशादी प्रोग्राम खे ॾिसी रहिया आहिनि थैंक यू सो मच जुमन पोयो थैंक यू सो मच जी हाणे कहिड़ो गानो छा ॿुधाईंदव हाणे मां तव्हांखे पंहिंजे हस्बैंड जी शाइरी में सॉन्ग ॿुधाईंदसि तव्हां बि चवंदव किरण पंहिंजे मूं छा थी ॻाल्हाए हीअं छा थी करे उहो आहे बि लॻल आहे एक्चुअल में त मूंखे अंदरां जेको आहे न जेका गाइडनेस मिलंदी आहे त मां उनखे थोरो फॉलो कंदी आहियां वरी हीअं कंदी आहियां न तव्हां अॻुणी ॻाल्हि कई न तव्हांजी तबियत ठीकु न आहे तव्हां न तबियत जे करे गलो थोरो मुंहिंजो मुतासिर आहे जी गानो कहिड़ो थी वञे
हिक जे दिन भी रोई दिनो श्यामा तो खे केड़े हाल में माया परदेस आ छड़े तू खुश तो सवा मना तीए श्यामा तो खे केड़े हाल में माया परदेस आ छड़े तू खुश तो सवा मना तीए श्यामा तो श्यामा तो खे केड़े हाल में माया परदेस आ छड़े तू खुश तो सवा मना तीए श्यामा तो खे श्यामा तो खे केड़े हाल में माया परदेस आ छड़े तू खुश तो सवा मना तीए श्यामा तो खे सरताज शेखरों दे गोड़ा सुकी बयाहिल सरताज शेखरों दे गोड़ा सुकी बयाहिल जण के बुत खे माणो हिक जा रखी बयाहिल पैसो खपे न अहिड़ो जो सिर भी पंहिंजो विञाया परदेस आ छड़े तू खुश तो सवा मना तीए श्यामा तो खे केड़े हाल में माया परदेस आ छड़े तू खुश तो सवा मना तीए श्यामा तो खे केड़े हाल में माया परदेस आ छड़े तू खुश तो सवा मना तीए श्यामा तो खे माशाल्लाह तमाम बेहतरीन इन सॉन्ग में जेका शायरी थियल आहे इलाही फील करे परदेस जो दर्द वरी पंहिंजा ऐप
हर शइ खे महसूसु करे इनखे राइट कयो वियो आहे देन ॻायो वियो आहे त एतिरी फीलिंग्स अचे पई एतिरो टच मिले पियो गाने में ऐं यकीनन तव्हांजी शाइरी आहे इहा ऐं कन में कुझु चओ बि पिया त तव्हां वरी शर्मा हिकु टेप चेंज थी वियो सो अलाह साईं ईअं ई असांजे सिंध जा असांजी चिंटी बि जी घर भाती ही मोर ऐं मोरनी ईअं तव्हांजो साथ रहे असांजी दुआऊं तव्हां सां गॾु प्रोग्राम अञा बाक़ी आहे दिलि नाला अञा मां ई मिड़ी चवां पई सो नाज़िन प्रोग्राम कीअं पियो लॻे प्रोग्राम आहे सिंधी संगीत ऐं ख़ूबसूरत सेलफोन जी जॾहिं मां ॻाल्हि कंदमि हिन प्रोग्राम में ताऊं नाकियूं मोबाइल X700 Pro 2 ऐं हिन में जेका तमामु बहितरीनु स्क्रीन जी जेका ॻाल्हि मां कंदमि त उहा इहा आहे त अगरि तव्हांखे सेलफोन किराए था छॾियो किरी थो पए ॿारनि जे हथ में आहे ऐं कहिड़ी नथी थी सघे हथ मां किरी थो पए अचानक त हिन स्क्रीन ते कोई बि ख़ासि फ़र्क़ु कोन थो पए ऐं हीअ अहिड़ी जहिड़ी हूंदी ॿिया सेलफोन असां वठंदा आहियूं मार्केट में त अगरि किरियो त स्क्रीन टुटी वई त बेकार थी वई हीअ सेलफोन जेको आहे तव्हांखे एॾी फ़ाइदो ॾींदो हिकिड़े त हिनजी बैटरी पाइदार आहे जानदार आहे ऐं इलाही देरि ताईं हलण वारी आहे मार्केट में अवेलेबल आहे क्यू मोबाइल X700 ऐं Pro 2 आहे ऐं यकीनन तव्हां बाए कंदा वठंदा ऐं इस्तेमालु कंदा ऐं हिन बैटरी लाइट जी लोड शेडिंग आहे त तव्हांखे लोड शेडिंग खां बचाईंदी उहो इन करे टार्च ऑब्वियसली आहे हिन में ऐं हिन बैटरी जेका आहे न देरि ताईं लाइट हुजे न हुजे तव्हां चैट ऐं व्हाट्सएप ऐं करे सघो था इज़ीली हिन सां गॾोगॾु असां सां गॾु तमामु बहितरीनु सिंगर आहे शाज़िया ऐं हाणे वक़्तु थियो आहे नंढड़ी साई नंढड़ी ब्रेक जो कारे न वञिजो ॾिसंदा रहो सिंध टीवी मिलूं था ब्रेक खां पोइ वंस अगेन वेलकम भली कार खुश आमदीद प्रोग्राम सिंधी संगीत में मां तव्हांजी पंहिंजी मेज़बान किरण लगारी ऐं कीअं पियो लॻे प्रोग्राम आहे की इंजॉय करे रहिया हूंदो असां सां गॾु असांजी घर भातियाणी सिंगर जेका आहे शादिया मारवी ख़ैरपुर मीरस खां ऐं यकीनन हीउ प्रोग्राम तव्हांजे लाइ तमामु बहितरीनु आहे मज़ो अची रहियो हूंदो ऐं डेफिनेटली ॾिसी रहिया हूंदो प्रोग्राम खे हमेशह मां चवंदी आहियां एप्रिशिएट कंदा कयो ऐं हिमत ॾींदा कयो प्रोग्राम में पेज जेको आहे सिंध संगीत अॼु जा जेके फोटेज जेके निकिरंदा रिकॉर्डिंग वग़ैरह उहा अची वेंदी हिन पेज ते सिंध ऐं संगीत नाले सां ऐं इनबॉक्स में वञी करे मैसेज कयो तव्हांखे कीअं थो लॻे प्रोग्राम इनबॉक्स में वञी करे ॿुधाए छॾींदा कयो टाइम ते जेके मैसेज हूंदा आहिनि उहे प्रोग्राम में शामिल नथा थी सघनि राइट नाउ तव्हां पंहिंजा मैसेजिस ॾिसी रहिया आहियो ऑन द स्क्रीन तव्हांजे साम्हूं आहे सो प्रोग्राम खे ईअं अॻिते वधायूं था तकड़ में ईंदासीं गाने तरफ़ जी हिन खां अलावा हाणे अधी खां मां इहो सवालु पुछां तव्हां खां मां इहो पुछंदमि त शादी खां पोइ ज़िंदगी में फ़र्क़ु चेंजिंग फ़र्क़ु त ज़ाहिर ॻाल्हि आहे ॾींहं राति जो जीअं फ़र्क़ु हूंदा ईअं ई हर ॻाल्हि में फ़र्क़ु आहे कहिड़ा कहिड़ा फ़र्क़ु बयानु कयां जेको तव्हां पुछंदा तव्हां हुते तव्हांखे मज़ो ईंदो बसि हाणे मां ज़ाहिर ॻाल्हि आहे दुनिया जो चरखो जो अॻिते हलाइणो आहे हिन जे लाइ कुझु करिणो बि त आहे ईअं त न आहे त सिर्फ़ु हिन जे राग ते माण्हू तव्हां शादीअ ते स्पेशल कहिड़ी शाइरी जेका तव्हां दिलि सां लिखी हुजे प्यार मोहबत सां जीअं वैलेंटाइन डे में माण्हू गिफ्ट ॾींदो आहे अहिड़ी का शाइरी हुजे जेका तव्हांजा अल्फाज़ हुजनि ऐं हुनजे जेके ॿोल हुजनि कहिड़ो अहिड़ो गानो आहे मुंहिंजो तक़रीबन हिन गानो चयो हिकिड़ो मां नओं सौ ॾींहं पहिरियों टकर वियो त हिन मुंहिंजो कलाम चयो महबूब मुंहिंजो वियो हलियो परदेस आहे अच्छा माना जीअं मां उते पुॻुमि तक़रीबन 10-15 ॾींहंनि खां पोइ हिन मूंसां ॻाल्हाइणु थोरो थोरो आस्ते शुरू कयो तंहिं मां पहिरियों कलाम उहो लिखियो शाइरी में एतिरो असर जो वाक़ई महबूब मिली चुका ऐं मां फेसबुक ते तक़रीबन रखियो तक़रीबन 1.5 लख खां वधीक उन गाने जा व्यूअर्स ठहिया माशाअल्लाह महबूब मुंहिंजो वियो हलियो परदेस आहे उहो तक़रीबन सऊदी आहे शाइर परदेस वारा तक़रीबन उन शाइर खे माना शाइरी खे इलाही पसंदि कंदा ऐं तक़रीबन मां जेका बि शाइरी कई आहे परदेस जे लाइ ख़ासि करे कई आहे छो जो मां पाण उते रही करे सुर ॾिठा उन्हनि जा सुर सम्झी करे सुर लिखिया ऐं उन्हनि सुरनि पाण ते बि असरु कयसि अच्छा शादिया उहे सुरनि जी ॻाल्हि त इहा माफ़ी ॾे सुरनि खां इहो ॿुधायो त अदाए शाइरी यकीनन तव्हां बि पढ़ी हूंदी कहिड़ा अल्फाज़ जेके तव्हां घर में बि हाणे गुनगुनाईंदियूं हूंदियूं ऐं यकीनन हाणे हिते आहिनि तव्हां सां गॾु कहिड़ो गानो आहे जेको बार बार हुनखे ॾिसी करे ॻाईंदियूं आहियो हुनजी शाइरी में हुजे या तव्हां पंहिंजी दिलि जी आवाज़ सां अच्छा हीअ जॾहिं अचे पियो त मां सॉन्ग ॻायो हुयो दिलि सां मां घर में बि मानी पचाईंदे बि चांहि ठाहींदे बि हिकिड़ो ई गानो हुजे बसि उहो कहिड़ो गानो आहे उहो थी पुछां अक्सर करे मां हिन जा ई सॉन्ग ॻाईंदी आहियां इलाही पर हिकिड़ो गानो इलाही वणंदो आहे न अच्छा रब कंहिं खां न दिलि बर धार कजे अलाह अलाह पना अलाह धार जी ॻाल्हि कोन था कयूं बसि गाने तरफ़ था वञूं कहिड़ो गानो हाणे ॿुधाईंदियूं छा आहे हाणे खुबदार चने जो सॉन्ग ॿुधाईंदसि जेको मुंहिंजे हाणे न्यू एल्बम में आई ठीकु आहे जी बिस्मिल्लाह जी म्यूज़िक
ॼमण सां जो रोवण मुक़दर बणियो हो, हा पंहिंजनि सदाई गैरनि में ॻणियो हो। ॼमण सां जो रोवण मुक़दर बणियो हो, हा पंहिंजनि सदाई गैरनि में ॻणियो हो। पंहिंजी तकदीर ते रोवंदासी, मूंखे कंहिंजो प्यार न मिलियो, कोई जोड़ीदार न मिलियो। ॼमण सां जो रोवण मुक़दर बणियो हो, हा पंहिंजनि सदाई गैरनि में ॻणियो हो। आयासी अकेला विदासी अकेला, आयासी अकेला विदासी अकेला, मगर पंहिंजी तकदीर ते रोवंदासी, मूंखे कंहिंजो पंहिंजी तकदीर ते रोवंदासी, मूंखे कंहिंजो प्यार न मिलियो, कोई जोड़ीदार न मिलियो।
जाएंगी मेरी आंखें, तुझे तेरी खुशबू से पहचान लूंगा। जी छा तो चो जी प्रोग्राम पे पुजाण ते पहुंच चुको है यकीन नाज़रीन। प्रोग्राम ख़त्म ख़बर ही ना पई। ऐं असांजी तरफ़ां पहिरीं त खोड़ सारी मुबारक शादी जो तव्हां ॿिन्ही खे अलाह तव्हांखे ईअं ई कामयाब करे, ईअं ई हिक ॿिए जो साथ ऐं एतबार रहो हमेशा। ऐं कोई मैसेज ॿिन्ही खे तकड़ तकड़ में हिकिड़ी लाइन मां हिकिड़ो मैसेज ॾींदुमि जी त जेके बि मोहबत कनि था उहो सिर्फ़ु हिक ई इंसान सां मोहबत कनि ऐं इनशाला ज़िंदगी में ज़रूरु इहो कामयाबी टाइम पाईंदा। अॼुकल्ह इंसान लाइ ॾुखियो आहे। न कॾहिं बि न 4 साल मूं इंतज़ारु कयो, केतिरी बि तकलीफ़ आयूं, केतिरो बि सच्चाई ते हासिल ताक़त कयो न, आहे, हा। माना कहिड़ी बि हुजे, जेको बि कंहिंसां मोहबत करे ख़ुदा रहमानो खे अर्ज़ु कंदुमि त हिक सां ई मोहबत करे बसि हिक सां ऐं ई जेतिरो मोहबत अलाह ते यकीन थो रखे एतिरो पंहिंजे महबूब ते रखे, बिल्कुलु, इनशाला बिल्कुलु। कामयाबु थी वेंदो। ऐं शादिया तव्हां छा चवंदव तकड़ में? साॻी ॻाल्हि आहे। साॻी ॻाल्हि आहे, चेंज मैसेज न हिकिड़ो ई आहे, मोहबत कयो। हा ॿिन्हिनि जो हिकिड़ो ई आहे। तमामु बहितरीनु मोहबत कयो, मोहबत वठो, मोहबत में ई मज़ो आहे। ऐं ट्रस्ट कंहिंजो न टोड़ियो, एतबार न टोड़ियो। मोहबत हिकु दफ़ा ई थींदी आहे, बाक़ी त ख़बर न आहे जी माण्हू छा कंदा आहिनि दुनिया में। बहरहाल पंहिंजो रखो ख़्यालु। प्रोग्राम पंहिंजी पुॼाइण ते पहुची चुको आहे। पंहिंजी मेज़बान किरण लगारी खे ॾियो इजाज़त। प्रोग्राम सिंध ऐं संगीत मां इंशाल्लाह सुभाणे 4 खां 6 दरमियान वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं नए घर भाती सां गॾु। ऐं पूरी टीम जेका आहे बिहाइंड कैमरा इरफान, अज़ीज़ ऐं GM भा, डायरेक्टर सैयद ख़ालिद शाह, सफ़ीर बुगियो ऐं बख्श राजपर हो बख्श भा जी, इन खां पोइ ऐं आसिफ़ अली जी, रफ़ीक अली ऐं उस्ताद मोहरम नाज़ ऐं हिन सां गॾु शाज़िया मारी वई हस्बैंड। सभिनी खे इजाज़त ॾियो। इंशाल्लाह सुभाणे वरी मिलंदासीं। मां मिलंदमि जी, उस्ताद मोहरम नाज़ वरितमि नालो। ऐं एंड में कोई गानो मुंहिंजे तरफ़ां अल्लाह हाफ़िज़। ऐं म्यूज़िक सीने माछनी खाइणो पीअणो नाहे रुगी अख आहे रोनी तेरी तोखे ॾिनी दिल सीने माछनी खाइणो पीअणो नाहे रुगी अख आहे रोनी अंदर जो अंदर में दिल जे मंदर में तोखे घुरां थी अंदर जो अंदर में दिल जे मंदर में तोखे घुरां थी तोखे संभालिया सुबुह
सजो सिंगार करण नथी दिल करे चवण रुगो सोच तुंहिंजी आहे नथो वणे कंहिंसां मिलण सजो सिंगार करण नथी दिल करे चवण रुगो सोच तुंहिंजी आहे नथो वणे कंहिंसां मिलण सुरन सांदर जे पुरन समा पई गरा सुरन सांदर जे पुरन समा पई गरा तोखे संभालिया सुबह शाम वेठी थी रब तोखे याराणे मता बनी साहु हणी हो रब तोखे याराणे मता बनी साहु घणी रोई रोई रात सजी मां रोई 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 इर्शाद कल्होड़ायको छाले थी वियो आपको कीअं सरंदी तुंहिंजी आहे दर्द नाहे झको इर्शाद कल्होड़ा छाले थी वियो आपको कीअं सरंदी तुंहिंजी आहे दर्द नाहे झको पनिया किल में मौला तोखे ख़ुशि रखंदो पनिया किल में मौला तोखे ख़ुशि रखंदो तोखे संभालिया